नाज़िन काछे में ईद जी ख़ुशी के मौके ते स्मार्ट कप के नाले से ॻोठ मिसरी खान में क्रिकेट टूर्नामेंट कराई वही। रिपोर्ट कर रहे है नवीद जमाली। काछे में ईद की खुशी के मौके ते स्मार्ट कप के नाले से ॻोठ मिसरी खान में क्रिकेट टूर्नामेंट करायो वियो। क्रिकेट टूर्नामेंट 7 ॾींहं जारी रहण बाद पंहिंजी पुॼाणी ते पहुतो। क्रिकेट टूर्नामेंट में 16 टीमुनि हिस्सो वरितो। टूर्नामेंट जो फाइनल कासिम रोददानी 11 और बंद 11 विच में खेलियो वियो, जैमें कासिम रोददानी 11 की टीम बंद 11 के शिकस्त दई टाइटल पंहिंजे नाले करे वरितो। उन मौके ते आयल मौजूद मेहमाननि यूसी चेयरमैन असलम खान जमाली और ज़िला मेंबर मीर नादिर खान जमाली खटींदड़ टीमुनि और हाराईंदड़ टीमुनि के सिंध की सकाफ़त अजरक से गॾु कैश इनाम और ट्रॉफियूं पिणु ॾिनियूं। उन मौके ते आयल मौजूद मेहमाननि राही रांदीगरनि आवाज़ न्यूज़ से ॻाल्हाईंदे ॿुधायो हिते काछे जे 16 टीमनि हिस्सो वरितो। तमाम नौजवान भलो खेॾियो ऐं क्रिकेट के एंजॉय भी कयो माण्हुनि। इन महिल 2 टीमूं पुॻा फाइनल में, कासिम पीटीआई ऐं पटकाहिरी 11। तमाम बेहतरीन मुकाबला हिते थी रहा। 7 ॾींहुं अॼु टूर्नामेंट के ऐं हे आखिरी अॼु फाइनल राउंड आहे। इंशाल्लाह कोशिश है तो विच में MPA साहब की तरफ का ग्राउंडिंग सिस्टम जो एक नई स्कीमूं थी हुयूं, तो असांजी कोशिश है इंशाल्लाह ख़ास तौर ते टंटो रहीम खान थियो, विलेज मुराद खान जमाली थियो, उन्हनि ॻोठनि में माना ग्राउंड ॾेई सघूं उन्हनि जी तरफ खां। अलहमदुल्ला हितां जे माण्हुनि में शऊर है, लेकिन गवर्नमेंट तरफां असां लावर सॼो काछो माना गवर्नमेंट तरफां असांखे को बि ग्राउंड या छा हिते 4 कंपनियूं मथे वेठा आहिनि, लेकिन असांखे को माना उन्हनि में लालच कोन्हे न छा, पर कंपनियूं असांखे कुझु बि नथा कनि पर ग्राउंड बि नथा ॾेई सघनि। इन जे करे तमामु असां हिते ॾुखिया आहियूं। तमाम ज़बरदस्त हितां ॾिसो पिया त हींअर जेको आहे फाइनल हले पई थी पंहिंजो बिरोही जेको आहे PTI जे विच में। इन खां पहिरियों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलियां नवीद भाई, मसलो इहो आहे त असांजा काछे जा जेका बि ग्राउंड आहिनि असांखे का बि सहूलियत कोन्हे का। असां DC साहब ॾे 2 टे लेटर ॾिनो आहे, मथे POGC कंपनी में बि लेटर ॾिनो आहे, हालांकि मूं वटि लेटर पियल आहे, मां साइनूं बि कराया त हिननि चयो असां तव्हांखे ग्राउंड ठाहे ॾींदासीं। असां वटि ग्राउंड कोन्हे का। असां मिड़ई जेको आहे पंहिंजे बनी ॿारे के ठाहे करे उते असां ग्राउंड यंग छोकरनि जो हिते टाइम पास था करायूं। असां पंहिंजे मदद पाण हे टूर्नामेंट करायूं था, बाक़ी जेके मथां जेके हुकूमत आहिनि उन्हनि जे थ्रू असांखे को बि सहूलियत कोन्हे का ऐं बिल्कुलु विकेटूं बि तबाह लॻियूं पियूं आहिनि। ऐं जेके पंहिंजे मदद पाण असां हे टूर्नामेंट कयो असांखे हुकूमत खे रिक्वेस्ट आहे जीअं असांजो हमदर्द कयो वञे ऐं असांखे सपोर्ट कयो वञे, जीअं असांजा हे टूर्नामेंट तमामु बहितरीन नमूने सां इख़्तिताम पज़ीर थियनि। ग्राउंड की कोशिश वध में कंदासीं त टंडे में भी ग्राउंड ॾेई सघूं ऐं हाली में भी ॾेई सघूं। कोशिश असांजी आहे वध में वध। क्रिकेट टूर्नामेंट के फाइनल में आयल रांदीगरनि ऐं मेहमाननि जो चवणो हुयो त काछे में अहिड़ा टूर्नामेंट थियणु घुरिजनि, पर गवर्नमेंट जो उन टूर्नामेंटनि सां को बि सहकार न हूंदो आहे। गवर्नमेंट खे घुरिजे त काछे में थींदड़ टूर्नामेंटनि सां सहकार करे त जीअं काछे जा नौजवान क्रिकेटर अञा बि अॻिते वधनि ऐं उन्हनि खे इंटरनेशनल क्रिकेट खेॾण जो मौक़ो पिणु मिले। कैमरामैन अवैस सां गॾु नवीद जमाली, आवाज़ TV, पीर गाजी शाह।